इंसान के अगर परेशानी तकलीफ़ न अचे तो इंसान के कचो खाई मारे। ये ज़िंदगी जो हिस्सो आहे। अज नंढो मासूम आहे, दुनिया में अचे तो 2 ॾींहंनि जो आहे, त बि उन ॾे त नज़र रखियो। हिनमहिल हूंदो तव्हांजे घर में, अलाह कंदो जेके बे औलाद न, अलाह उन्हनि खे औलाद अता कंदो। नंढड़ो मासूम आहे, फिर भी वात में आंगरी हूंदी त छत ते अखियूं हूंदी त रब ॾिसे तो उहो बि परेशान आहे। हाँ, उहो बि परेशान आहे। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ पॉलिस्टान जी टेबलेट हेॾे हेॾे ॾिस, हेॾे हेॾे रब हयाती ॾेई, तूं ॾिसें थो त मुंहिंजो लेक्चर थो ठहे। हेॾे ॾिस, तव्हांजे चेहरनि तां त लेक्चर ठहंदा न मुंहिंजा। जेको इंसान चवे न त मां ख़ुशि आहियां, उहो अंदर में ॾाढो ॾुखायलु हूंदो अथव। इहो ॿाहिरों पोस्ट चाढ़ी ईंदो आहे त मां ख़ुशि आहियां। हाँ, जिनखे तव्हां ख़ुशी में था ख़ुशि नज़र था ॾिसोसि न, मन ख़ुशी में आहे, इहो वीचारो वरी घर जा ॾाढा मोचड़ा खाईंदो हूंदो। हाँ, रब ज़ुल जलाल वल इकराम तव्हांखे सलामत शाद आबाद रखे। जेकॾहिं इंसान तकलीफ़ ऐं ग़म परेशानियुनि मां न गुज़रे हा न, त इंसान खे कचो खाई निधड़को करे मारे हा, निधड़को करे। जीअं फ़िरौन ॾिस, हाँ, फ़िरौन जी अल्लाह जी ख़लक़ल इंसान ज़ात के कंहिंखे टड़कियल घीअ में उछलियो, कंहिंखे खूह में उछलियो, कंहिंखे बाहि में उछलियो। इनखे परेशानी न हुई त तॾहिं त इहो क़दम खणे पोइ न। हाँ, जॾहिं वरी वक़्तु पलटजंदो आहे त उनखे माउ जी धन बि यादि ईंदी आहे। यादि रखो इंसानो, परेशानी जो वक़्त में अल्लाह ॾे रुजू कंदा कयो, रब जी तरफ़ वेंदा कयो, परेशानी तव्हांजी जल्दी ख़तमु थींदी। हिकिड़ा वरी अहिड़ा बि आहिनि जेके चवंदा आहिनि असांजी दुआ क़बूल नथी थिए। हेॾे त ॾिसो, छा थो चए, दुआ क़बूल नथी थिए। शुक्र कर, रब ज़ुल जलाल वल इकराम तोखे पंहिंजी गुनाह जी सज़ा उते जो उते नथो ॾेई, जो दुआ में तूं तकलीफ़ थो करे। हाँ, दुआ रब्बुल आलमीन कंहिंजी ज़ाया न कंदो आहे। बेयकीन इंसान यकीन रख, रब दुआ क़बूल कंदे। अल्लाह मां मायूस न थिए। रब मां जेको मायूस थियो उहो कॾहिं पंहिंजी मंज़िल ते न पहुतो। अल्लाह मां मायूस न थी। रब जेको कंदो आहे ज़बरदस्त ऐं मस्त कंदो आहे। अल्लाह ॾे रुजू कर, बार बार घुर, हर वक़्त खे सम्झंदो कर मन रब अॼु दुआ क़बूल करे विझे। हाँ, मन अॼु क़बूल करे विझे। तूं रब सां सचो आहे न, अंदर में ज़ंग ॿारो रंग या हराम पाई न कयो न, दुआ जल्दी क़बूल थींदव। अल्लाह, ए अल्लाह जा प्यारो, जन्नत जा हक़दारो, रब्बुल आलमीन सलामत ऐं शाद आबाद रखे वन। या रब, चओ न तुम या रब। रब ज़ुल जलाल वल इकराम अल्लाह मां मायूस न थी। अल्लाह जेको कंदो अथई ज़बरदस्त ऐं मस्त कंदो अथई। यादि रखे इंसान मायूस अल्लाह खे पसंदि न थई, मायूस न थींदो।